अस्सलाम वालेकुम। अॼु आहे संडे 5 अक्टूबर ऐं सुबुह जा थिया आहिनि 11। संडे मल्हायमि अल्हम्दुलिल्लाह जीअं त मां कंदी आहियां। एक्स्ट्रा निंड वॾी आयाशी एक्स्ट्रा निंड पुरसकून, न दर खड़के, न घंटी वॼे, न कोई अचे। सो माशाल्लाह ॾाढो इंजॉय कंदी आहियां मां इन टाइम खे। सो उहो थी वियो, नाश्तो करे आई आहियां, चांहि मुंहिंजी अञा पई आहे बाक़ी, उहा पीअंदमि। ऐं उथी आयमि ॿाहिरि त मुंहिंजो थोरो प्लांट्स जो बि हाल वाल वठिजे ऐं थोरी तव्हां सां कचहरी कजे, व्लॉग बि स्टार्ट कजे। हिननि खे बि पाणी जी ज़रूरत आहे, पर हाणे अॼु मूंखे टाइम न आहे। ऐं हे हिकिड़ो तख़्तो कंहिंजे घर पियो हो, मां चयोमानि मोकिलिजो त मां तव्हांखे कुझु ठाहे ॾींदमि हिन मां। सो उन्हनि मोकिलियो आहे ऐं मां अॼु त टाइम न हूंदो मूंखे, इंशाल्लाह सुभाणे मां या अॼु शाम में, छो त मां अॼु वेंदमि संडे बाज़ारि। संडे बाज़ार जी सिक लॻी आहे, इलाही टाइम खां न वई आहे। ऐं उहा बि असांखे फ्रूट ऐं सब्ज़ी जी बि ज़रूरत आहे। इलाही सारा ॾाढ़ूं हुन में किरिया पिया आहिनि, फाथा पिया आहिनि। सो फ्रूट भाॼी वठिबो, ॿियो जेको वठिबो उहो बि तव्हां सां शेयर कबो यकीनन। छो त हाणे तव्हां बि मुंहिंजी फैमिली आहियो त तव्हां सां हर शइ मूंखे लाज़मी शेयर करणी हूंदी आहे। अञा ताईं मां कोई काठियूं, कोई स्टिक्स अहिड़ियूं अरेंज न कयूं आहिनि जिन सां मां हिननि खे ॿधां त इहे सिधा बि आहिनि। सो ॾिसूं था, कुझु न कुझु त कबो ज़रूरु, अलाए कॾहिं कबो ज़रूरु। सो माशाल्लाह हे अञा ताईं साफ़ु सुथिरो पियो आहे, अञा ताईं मिटी हिन ते घणो कब्ज़ो न ॼमायो आहे। छो त ॾाढा जेके मींहं वसियल आहिनि त उन में इलाही सारी मिटी जेका आहे उहा दॿियल आहे, घणी मिटी उॾे नथी हाणे, ऐं शयुनि ते घणी डस्ट बि नथी पए। हे पासो रोज़ु सोचींदी आहियां, अञा ताईं मां हिन खे डेकोरेट न कयो आहे, सिर्फ़ु प्लांट्स धोई रखिया आहिनि। सो पाणी जी हिननि खे ज़रूरत आहे। ऐं हिन में बि मां कोई प्लांट न विधो आहे, छो त हे सभु सड़ी विया हुआ। हिननि खे ऐं हिन झिरकीअ खे बि सोचां थी केॾी धोआं, जेका मुंहिंजी ठाहियलु आहे प्यारी झिरकी। सो बहरहाल उस आहे ॾाढी, गर्मी घटि आहे अॼु मूंखे लॻे थो, या अलाए मां पाण खे थी बहलायां त मूंखे ॿाहिरि वञिणो आहे, गर्मी घटि आहे ऐं हवा सुठी थी लॻे ॾाढी माशाल्लाह। सो हाणे चांहि मुंहिंजी पई आहे, अञा उहा न पीती अथमि, जेका मां रोज़ानो बसि हिकिड़ो कप सुबुह जो नाश्ते सां गॾु पीअंदी आहियां। त बसि चांहि बाक़ी आहे मुंहिंजी, चांहि पीआं। खीर वारो आयो, हाणे खीर कढे थो। असांजो ईअं ई प्लान हूंदो आहे त खीर काढ़े पोइ निकिरंदा आहियूं घर मां। सो अॼु इहो ई करिणो आहे। हलां थी अंदरि, पहिरीं चांहि पीआं, उनखां पोइ असां संडे बाज़ारि वञण जी तयारी कंदासीं। संडे बाज़ारि मां थी आयासीं माशाल्लाह। ऐं अॼु असांजे मुंहिंजी फेवरेट फैमिली तरफ़ां लंच आयो, निहारी ऐं मानी। सो मां त मानी खाई चुकी आहियां, हाणे सुराण खाए थी। ऐं उनखां सवाइ जेका शॉपिंग कई आहे उहा मां तव्हां सां शेयर थी कयां। सुराणे ॿी बती त ॿाहिरि सेंटर वारी। सो मुंहिंजो टारगेट हुयो अॼु जो फ्रेम्स वठणु, फ्रेम बि उहे जेके बॉक्स वारा फ्रेम हुजनि, फ्लैट वारा न। सो हे हिकिड़ो फ्रेम आहे, हिन ते लिखियलु आहे फाइनली, या जेको बि लिखियलु आहे बहरहाल। त हे मूंखे बाय चांस अॼु मूंखे 5 फ्रेम्स मिलिया। मोस्टली अहिड़ा वारा अवेलेबल हूंदा न आहिनि, कॾहिं कॾहिं को हिकिड़ो हूंदो आहे। त इहो हिकिड़ो वरितमि, हे मूंखे 400 जो मिलियो। ऐं हे कंहिं छोकिरी जी शादीअ लाइ मां थर्मास ऐं कटलरी सेट वरितो, छो त इहो मुंहिंजो सिलसिलो हलंदो रहंदो आहे, इहो ख़तमु न थींदो आहे। ऐं बॉक्सिस में, सॉरी फ्रेम्स में, बॉक्सिस वारा फ्रेम, हे हिन ते हॉलीडे फन लिखियलु आहे। काई ॻाल्हि न आहे, मां हिननि खे जेको आहे सेट करे वेंदमि, मूंखे जीअं बि करिणो हूंदो। 3 हे वॾा आहिनि, हे वॾा जेके 3 आहिनि इहे मूंखे 700 में मिलिया। ऐं हे नंढा, हे त आहे नंढो, पोइ बि 400 जो ॾिनई। बहरहाल मां हिन लाइ वरितमि जो इहे अवेलेबल न हूंदा आहिनि। ऐं जेको बि मां हिकिड़ी आर्ट वॉल क्रिएट कंदमि, उनजे लाइ मूंखे अहिड़ा फ्रेम पिया खपनि, तंहिंजे करे मां वठी छॾिया आहिनि। ऐं मे बि अञा एका दुका ॿियो बि वठां। ऐं अॼु त उहे ख़ज़ाना पिया मिलनि न, जंहिंजी का इंतिहा न आहे। त उहे मां तव्हांखे ॾेखारियां त मां शॉपिंग में छा छा कयो आहे। हिकिड़ो त हे ढेरो वरितमि 100 रुपए जो, इनशाला मां कोशिशि कंदमि त धागे जी आर बि हणां। ऐं हिकिड़ो हे कंटेनर ॾाढो प्यारो, यकीनन हिन जो ढक बि हूंदो जो हिन ते निशान आहे, ढक न अथसि, का ॻाल्हि न आहे। हिन में जीअं कैंचियूं या अहिड़े क़िस्म जी शयूं रखण जे लाइ, इहो 100 रुपए जो मिलियो। हे 100 रुपए जो मिलियो। लेस आहे, अलाए केतिरी आहे ख़बर न आहे, फुल आहे या अधु आहे या जेको बि आहे। बहरहाल हिकिड़ो प्यारो पीस ॾाढो। हीअ बंटिंग झंडियूं जीअं ठाहे हणबियूं आहिनि न, त हीअ उहा आहे, डोरीअ में हिकिड़ी पोयल, इहा बि वरिती। कॾहिं न कॾहिं कंहिं मौक़े ते डेकोरेशन करे सघिजे थी। हीअ हिकिड़ी किट आहे एम्ब्रॉयडरी जी, जेका मां अञा खोली न आहे, सोचां थी हाणे खोले ॾिसां। त हिन में कपिड़ो बि आहे, कुझु नक्शो बि आहे, यानी डिज़ाइन जो।
त कुझु न कुझु हिन में मज़े जो आहे। सो इहो बि वरितमि हिकिड़ो, अलाए 150-200 यादि नथो अचे। 50 रुपए जो हे मिलियो, हे बंटिंग 50 रुपए जी मिली। ऐं हे 4 सूती जो पीस 50 रुपए जो मिलियो। स्क्यूअर्स मुंहिंजी मुहबत, काठ जो सामान, यादि नथो अचे, 100 पीसिस आहिनि हिन में। हे बि शायदि 150 जो ॾिनई। ऐं हे हिकिड़ा ख़ाली कटियल बोर्ड्स आहिनि। ईअं सम्झो हिकिड़ो एम्प्टी, हिकिड़ो ब्लैंक कैनवस जंहिं ते मां कुझु बि पेंट करे या कोई बि डिज़ाइन ठाहे थी सघां। हे हिकिड़ी शइ वरिती। हिन में ॾिसो स्टैम्प बि आहे, स्टिकर्स बि आहिनि, अलाए छा छा चिमड़ाइण जे लाइ, रिबन्स आहिनि हिन जे अंदरि। ऐं हे बिल्कुलु नओं आहे, खुलियल बि न आहे, जो पासनि खां टेप लॻियल अथसि जो पूरो खुले बि नथो। हे ॾिसो हिन में डिफरेंट शयूं आहिनि अंदरि। स्क्रैप बुकिंग जे लाइ आहे, ऐं जंहिंजे लाइ मां इलाही सारो सामान जमा बि कयो आहे। कंदमि, ज़रूरु कंदमि इनशाअल्लाह। ऐं केॾा प्यारा प्यारा ढेर सारा पेपर्स अथसि। हे मुंहिंजी पुराणी मुहबत आहे। सुराण वरिता 2 कुकिंग जा किताब। हाणे हेॾा हेॾा उतां वठी आई आहे सऊदी अरब मां, पर पोइ बि ज़ाहिर आहे असांजी मुहबत आहे, असां मुड़ी कोन था सघूं। आशिक़ मजबूर आहे भली केॾा बि किताब वठे। अञा बुक फेयर त ख़ैर जॾहिं लॻो। सो हे 2 ॾाढा प्यारा, घणा 250-250 जा ॾिनई। बाक़ी शयूं कुझु काफ़ी ठीकु ठाकु महांगियूं हुयूं। हे बि थैली बि खोले ॾेखारियांव। हिकिड़ो ऊट पटांग स्टॉल हुयो, त चए पियो त हर पीस 10 रुपए जो। त मां उन मां चोर चोरी से जाए, हेरा फेरी से न जाए। सो हे थोरो जीन्स टाइप आहे, त 10 रुपीज़ जा चए पियो, त मां 100 रुपए जा पीसिस वरिता। हे जीअं बाक़ाइदा हिकिड़ा रेडी थियल स्टोल्स चवां, स्काफ चवां, नंढड़ा रवा चवां, त ॻोठनि मां मोकिले छॾींदी आहियां न कपिड़ा, त पोइ हे ॼण पोतियूं हूंदियूं आहिनि नंढड़नि ॿारनि जूं। लेबल्स पढ़णु मूंखे ॾाढो वणंदो आहे, पर हिन ते लिखियलु न आहे त कहिड़े कंट्री जो आहे। बहरहाल डॉलर लिखियलु अथसि। सो हे शिफोन जो आहे, हे लॉन जो आहे। मज़ो आयो मूंखे ॾाढो। हे डिघा पीसिस, नंढा पीसिस, वॾा पीसिस। सो मिड़ई पाण खे थोरो दिलि ख़ुशि करे आया। 10 रुपीज़ जा 2 पीसिस मां खयां, अनस्टिच कटियल डिफरेंट प्रोजेक्ट्स मां बचियल, जंहिंमां 2 त हे पोतियूं आहिनि मुंहिंजे हिसाब सां पोतियूं। ठीकु आहे, सो इहे वरितासीं। सो इहो बसि पंहिंजे नफ़्स खे थोरो डोज़ ॾियण जे लाइ। बाक़ी भाॼी फ्रूट वरितो। फ्रूट्स अलाए छो एॾा मज़े जा न हुया, अलाए गर्मीअ जे करे, अलाए छाजे करे। अंगूर वरिता, हिकिड़ा अमलोक वरिता। पटाटा मां रेड वठंदी आहियां हिन मुंद में, जॾहिं असांजा ॿिया जेके आम पटाटा आहिनि उहे मिठा थी वेंदा आहिनि। हे ॾाढा टेस्टी हूंदा आहिनि, मिठा न हूंदा आहिनि, त इहे वठंदी आहियां। ऐं पालक वरिती, धाणा वाङण वग़ैरह वग़ैरह, उहो सभु फ्रिज में हली विया अचण सां। सो हाणे मां पढ़ंदमि निमाज़, उनखां पोइ मां रेस्ट कंदमि, ऐं उनखां पोइ ख़बर न आहे त छा थींदो। सांझे जी निमाज़ पढ़ियमि हाणे ऐं सांझे खां पहिरियों मूंखे कम सां वरी ॿाहिरि वञिणो पियो, त मां हे ॿाहिरां पंहिंजे ई तव्हां गेट जे ॿाहिरां दुकान आहिनि, चांवरनि जो अटो वरितो। छो त मां पचायां थी अॼु बिह ऐं पालक। ऐं तूरियूं ही अॼु वरितियूं सुबुह जो, सुराणे ते धोई रखियूं आहिनि, त इहा हाणे कटींदी। कटियल पई हूंदी त सुभाणे मूंखे पचाइण में आसानु थींदी। हिते मां बिह रखिया आहिनि बॉइल करण जे लाइ। सो इहे बॉइल थींदा, थोरी देरि थी वेंदी मूंखे अॼु खाधे में, पर का ॻाल्हि न आहे। पालक वठी आई हुयमि, इहा हाणे मां कटींदमि ऐं हिनखे चाढ़ींदमि। सो थोरी घणी ख़राबु बि आहे, ईअं त थींदो आहे, बहरहाल छा कयूं। सो ॿाहिरि जो वियमि कम सां अटो वठण जे लाइ, जॾहिं गेट जे भरिसां ई असांजे आहे दुकानु चकी, त साम्हूं संडे बाज़ार लॻंदी आहे असांजी सोसाइटी जे बिल्कुलु गेट जे साम्हूं। उन में मां इन करे न वेंदी आहियां जो उते एॾी वैरायटी न हूंदी आहे शयुनि जी, ऐं ॿियो उते मज़दूर बि अवेलेबल न हूंदो आहे। त अगरि असां कुझु उतां वठूं त सॼो बोझ पोइ पाण खे खणणो पवंदो आहे, ऐं मूंखे वज़न खणणु बिल्कुलु मना आहे। सो बहरहाल जीअं वियमि ॿाहिरि, त ॾिठमि साम्हूं लेसिस जो हिकिड़ो ढेर पियो हुजे। एम्ब्रॉयडेड कपिड़े जूं पटियूं मां अक्सर वठंदी आहियां ऐं कपिड़नि ते हणंदी आहियां। सो मां उहे बि वठी आयमि, यानी शाम जो ॿी संडे बाज़ार। सो इहे आहिनि उहे कपिड़ा, मुंहिंजो मतिलबु आहे उहे लेसिस। हे ॾिसो, इहे 8-8 मीटर जा बंडल ठहियलु हुयसि। माना कंहिं प्लैनिंग सां न वरिता आहिनि, त जॾहिं बि जेको जंहिंसां मैच थींदो त उन ते यूज़ कंदमि। ठीकु आहे, सो हे ॾिनई 15 रुपया गज़। हे ॾिसो, हिन पहिरियों बि मां अहिड़े टाइप जूं पटियूं इलाही सारियूं पंहिंजे कपिड़नि ते हयूं आहिनि, तव्हां सां शेयर बि थियल आहिनि। हीअ पिंक, जॾहिं इस्त्री थींदियूं सिधियूं थींदियूं त ॾाढियूं प्यारियूं लॻंदियूं। ऐं हे 2 क़िस्मनि जूं, वरी हे बि ग्रीन। हे ॾिसो, हिकिड़ी हीअ आहे, ऐं केॾी प्यारियूं थियूं लॻनि न। ऐं मां जीअं त पंहिंजे रए ते बि चौधारी हणंदी आहियां, त मूंखे इलाही खपंदी आहे पटी, त
त हीअ रहे जे चौधारियूं बि पूरियूं अची वेंदियूं। हे ॾिसो सफ़ा ईअं थो लॻे न हेड़ा भर्थ अॻे अमांजन भरींदियूं असांजे कपिड़नि ते। हे शीशा ऐं लेज़ी डेज़ी सां गुल, शायदि हे ॾिसी करे तव्हां मां किन खे यादि अचे। सो मां इहे वरितियूं 4-5 क़िस्मनि जूं पटियूं। इहे वणियूं मूंखे ॾाढियूं, बसि ईअं रैंडमली वठी छॾियूं जेका जंहिं ते लॻी जॾहिं मैच थी। ऐं कंहिं हंधि मूंखे हेल्प मोकिलिणी आहे कंहिं ग़रीब फैमिलीअ खे, त मां वटि चादरूं न हुयूं त 2 हे सिंगल बेड जूं मां चादरूं वरितियूं। ॾाढियूं सुठियूं चादरूं मूंखे मिली वियूं। हिन ते बि हिकिड़ो ज़बरदस्त आइडिया आहे। हे ॾिसो हिन में बि हे अलॻि सां एम्ब्रॉयडर्ड पीसिस पियल आहिनि ऐं असां पाण बि अहिड़ियूं चादरूं ठाहे था सघूं। ॾिसो आइडिया थी तव्हां सां मां शेयर कयां, छो त मां पाण हितां हुतां आइडियाज़ वठंदी आहियां ऐं पोइ उन मां जेको बि थोरो घणो मूंखे ॿिए जो आइडिया वणे उन में मां पंहिंजो बि थोरो शामिलु करे का नई शइ क्रिएट करे वठंदी आहियां। मिसाल जे तौर ते जीअं हे मूं वटि एम्ब्रॉयडर्ड पटियूं आहिनि, ईअं असां बेडशीट्स में इहे विझी था सघूं। ज़रूरी न आहे त मां हे कपिड़नि ते ई हणां। हिकिड़ियूं हो नंढियूं आहिनि, हीअ इलाही वॾी आहे। सो इहो हिकिड़ो बसि तव्हां सां आइडिया थी शेयर कयां। त 2 हे सिंगल बेड जूं चादरूं बि वरितमि। कुझु सामान मां पहिरियों ई कढी रखियो हो काफ़ी महीना पहिरियों, पोइ वरी विच में मां हली वियमि त उहो कमु मुंहिंजो रहिजी वियो। वरी हाणे मां अची वई आहियां त इनशा घर खे थोरो हर ॾींदमि, बुहारो ॾींदमि, जेको बि निकितो त उहो वरी मां मोकिलींदमि। सो हिन महिल मां पालक कटींदमि हाणे। राजी मानी खे काई थोरी घणी देरि बि थी वई त नो प्रॉब्लम। ऐं हा हे सुफ़रा जेके उते सऊदी अरब में मानी खाइण जे लाइ विछाईंदा आहिनि, मां बि वठी आयमि। त उतां ई वठी आयमि, उतां ई खणी आयमि बल्कि। ऐं हिते वठी बि आई आहियां हिकिड़ा नवां, उहे मां तव्हां सां शेयर न कया आहिनि। हे थोरो खुलियल हिकिड़ो रोल हुयो त मां खणी आयमि। त मूंखे हिन सां ॾाढी सहूलियत थी थिए। अख़बार हाणे असां वठूं नथा त हेठि विछाए ऐं उन पालक कटण में या का ॿी भाॼी कटण में मूंखे वॾो सुखु आहे। सो हिते बि जीअं कंहिं कमेंट कयो हो त मिलंदा आहिनि, यकीन मिलंदा हूंदा जिते डिस्पोजेबल बॉक्सिस वग़ैरह असां वठी था अचूं, थैलियूं था वठी अचूं, त उन ते इहे बि अवेलेबल हूंदा। सो ॾाढी कम जी शइ आहे। मां त बसि ख़ुशि थी वियमि। सो हे ॿियो 3 दफ़ो आहे त असां पोइ पालक कटियूं था या का भाॼी, त हिकिड़ो टुकड़ो उन शीट जो कटे विछायूं था, उनखां पोइ आराम सां उछले छॾियो। सो इहा आहे मुंहिंजी अॼु जी वीडियो। हरू भरू 2 दफ़ा संडे बाज़ार ऐं हिते असल में जीअं मां हुतां फ्रेम वग़ैरह वठी आयमि न, त उहे न मिलंदा आहिनि। अहिड़े क़िस्म जूं शयूं अवेलेबल न आहिनि, त मूंखे उन जे लाइ लाज़मी होॾे परे वारे ई संडे बाज़ार वञिणो थो पए। सो मोकिलायां थी मां तव्हां खां अॼु जे हिन व्लॉग मां। ॾाढो महिनत वारो ॾींहुं गुज़रियो आहे, हणणु चिक ताण वारो। सो इनशाला असां सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। सुभाणे ताईं अल्लाह वाही मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो।